हयाती। दोस्तों, असां अपन दादन खां वठी हिन पाणीअ ते पेट गुज़रान करे रहिया आहियूं। असां ॾींहं राति महिनत करे ततीअ थधीअ मच्छियूं मारींदा आहियूं। इहो सेठ असां खां मच्छी भुॻड़नि जे अघ ते वठी ऐं वॾे अघ में विकिरो थो करे। महिनत असां था करियूं ऐं शाहूकार सेठ धारियां थींदा था वञनि। असांजे मच्छीअ ते कब्ज़ो कयो वेठा आहिनि। काल्ह हिननि जूं लालची नज़रूं असांजे मच्छीअ ते हुयूं ऐं हाणे हिननि जूं नज़रूं असांजे नंगनि ते आहिनि। अहिड़नि कमसर्फ़ माण्हुनि खे हाणे बर्दाश्त न कंदासीं। मां सभिनी जो महिमान आहियां। वक़्त ऐं हालतुनि जे तहत मूं तव्हां वटि पनाह वरिती आहे। तव्हां सभई मूंखे साथ ॾेई पंहिंजी महिमान नवाज़ी वारी रिवायत खे निभाईंदव। असां तव्हां सां गॾु आहियूं। सूमर असांजो बुज़ुर्ग आहे। सूमर जो हर हुकुम अखियुनि ते। पलियो मुंहिंजो भाउ आहे। हिन जा बच्चा मुंहिंजा बच्चा आहिनि। सेठ इकबाल असांजे बच्चनि में बुरी नज़र विधी आहे। इन करे मूं फ़ैसिलो कयो आहे त अॼु खां पोइ सेठ इकबाल खे को बि मछेरो मच्छी न ॾींदो। महिरबानी भाइरो, हाणे ॾिसूं त कीअं थो सेठ इकबाल असांजे माल ते टोपी निराण ते रखे। वॾियूं वॾियूं महिरबानियूं आवाजूं, वॾियूं वॾियूं महिरबानियूं। जीजा पानी हाज़ुर आहे। ससरी, मूं ॿुधो आहे त वॾो साईं तुमी अॼुकल्ह ॾाढी दिलचस्पी वठी रहियो आहे। ख़बरदार, कॾहिं बि वॾे साईं जे साम्हूं पंहिंजे अखियुनि जा तीर हलाइण जी कोशिश न कजांइ। तूं कंज़ात आहीं, मां तोखे सुञाणा थी। ॾोकड़नि जी लालच में सभु कुझु कंदी आहे। उची ज़ात वारी अव्हां जी मूंखे ख़बर आहे। मूंखे फ़ख्रु आहे त मां कम ज़ात आहियां। खबरदार, साइण जे शान में गुस्ताखी न कर त ये चोटी कपे ख़बर न करे छॾिया। मथे जहान में उची या कम ज़ात वारनि जी ॻाल्हि न हलंदी। बाक़ी ही जहान त अव्हां मुझे बर्बाद करे छॾियो आहे। हाणे मूंखे को बि ख़ौफ़ न आहे। बसरा, वठी वञ हिनखे। मुंहिंजी बदुआ न लॻी वञेसि। बेगुनाह क़ैद में आहियां। इन खां वधीक कहिड़ी बददुआ थी सघे थी? हल छोरी, गुस्ताख के जाए। हलो हलो। बहादुर खान, मुंहिंजी तुंहिंजे पी दरिया खान सां यारी हुई। तू पंहिंजो पाण खे अकेलो न समझ। जैसे ताईं हे बंगुल खान जहिड़ो आहे तोसां तोड़ न पाईंदो। हाँ बहादुर भाउ, सिर्फ बाबा ही अकेलो न, पर मां बि तव्हां सां गॾु आहियां। महिरबानी अव्हां जी, पर मां ऐं मुंहिंजा साथी बि तव्हां सां साथ में आहिनि। जॾहिं बि आवाज़ ॾींदव न त देर कान लॻंदी, सॾ सां सॾ मिलंदव। सिर घुरंदव, सिर ॾींदासीं। बहादुर खान, जेके वाइदा इक़रार असां कयूं था उन्हनि खे पालण जे लाइ जुरात असां कंदासीं। मूंखे रुगो एतिरो ॿुधा त इहो हाशिम ऐं दिलावर हाणे कंहिंजे टुकड़नि ते बि था पलजनि।
केड़े हंध धिक्का बधा खाए वडो कंत कयो थन। यही तो तलाश करनी है तो हू आहिन किथे। बहादुर भाउ मूंखे लगे तो त असांजे तर में न आहिनि। ईअं थी सके तो त किथे हो दरिया पर हलिया विया हुजनि। यही गोला करनी। बहादुर खान मुंहिंजी संगत दरिया पार रहे थी। मां उन्हनि खे चवां थो उहे बि चूणी विझंदा पाण ई ख़बर पइजी वेंदी। बंगुल खान मूं मामा शरीफ खे बि चयो आहे हू बि गोला करे रहियो आहे। नेठ त इहो दुश्मन साम्हूं ज़रूर ईंदो। बहादुर खान किथे पुलिस जे हथां बारजी तो कोन विया। जे जेरा आहिनि त नेठ थींदा ये भी था काॾे। बहादुर भाउ तव्हां गणती न कयो। जेतिरो बस मूंखां पुॼे थो मां पंहिंजी संगत खे चवां थो हिन पूरे ओलह ओभर ॾखणी उत्तर में उन्हनि जो घेरो तंग कंदासीं। जिथे बि असांखे हाशिम ऐं दिलावर वारा हथ आया ते सोखा हूंदा। साजिद खान अवां जे साथ जी महिरबानी। अंदर जो इंतकाम वहण नथो ॾे तॾहिं ते तायो आहियां। बेफिक्र थी वञ 7 वेहणा टेक ॾे वञी सुम्ही रह। इहो पलांद तुंहिंजो नाहे हाणे इहो पलांद बंगुल खान जो आहे। तू खुटको न कर। इहो हाशिम दिलावर छा कंदा धुप थी वेंदा ख़त्म थी वेंदा ॻोल्हे ॻोल्हे मारींदासीं न। मुर्शिद साईं ॾिठई न हाशिम खान जी करामत। हिक ई धक में तुंहिंजा 2 वाठा उफट मारे छॾियासीं। हाणे तूं ॻाल्हाइस। वीर यो त हिकिड़ो नंढड़ो टेलर हो। अञा फिल्म त अॻिते आहे। अॼु तुंहिंजा 2 वाठा मारिया आहिनि सुभाणे तुंहिंजे घर में घिरी तोखे मारींदासीं। हथा का भुल हुजे ओ त मां दिलावर आहियां। दिलावर कच्चे जो दिलावर। हाशिम भा ॾे मुर्शिद तुंहिंजनि इन्हनि हमराहनि खे असां मारियो असां। खबरदार जेकॾहिं FIR में रेस अनवर जो नालो ॾिनी न त असां तुंहिंजो हशर नशर करे छॾींदासीं। हशर तव्हां ॿिन्ही जो ख़राब थींदो ऐं ॾींहं ॿिनि में तव्हांखे ख़बर पवंदी त तव्हांजो हशर छा थो थिए। ऐं इहो ई उल्टो फिल्म तव्हांजे गीचीअ में कीअं थो पए। असांजे गीचीअ में वॾियूं वॾियूं फिल्मूं पयल आहिनि। अस्सलामुअलैकुम शेर साहब खेरता है न अज भला परेशान पे लगी मुश्ताक अज त सुबह खां वठी को माण्हू ई कोन आयो आहे। को बि माण्हू मच्छी न खणी आयो आहे। कीअं ईंदो सेठ तुंहिंजे खिलाफ त वॾा मेड़ाका पिया थियनि। मेड़ाका छा मुंहिंजे खिलाफ मेड़ाका पिया थियनि पर छो मुश्ताक छा कयो आहे मूं? सेठ तो माण्हुनि जे नंगनि में अखियूं विधियूं आहिनि अखियूं। अच्छा इहा ॻाल्हि आहे त इहे 2 पोड़ा
मच्छरनि खे मुंहिंजे खिलाफ़ भड़काइनि था। मुश्ताक, अॻ में त मां इन्हनि सभिनी मच्छरनि जी वॾी इज़त कंदो हुअसि, पर हाणे इन पले जी धी मीरा सां घटि कोन थींदी। सेठ साहब, घटि थियण बि न घुर्जे। चङो मां हाणे हलायां थो। ऐं हा सेठ, छिके रख सफ़ाई 60 ते घंटो। हा खैर ताहे, तव्हां हेॾा परेशान छो आहियो? तव्हांजा दोस्त त खैरियत सां आहिनि न? हाँ फिरदौस बेगम, मुंहिंजा दोस्त खैरियत सां आहिनि, पर छा? खैर न आहे फिरदौस बेगम। हाशिम ऐं दिलावर पीर करामत जा 2 माण्हू उफट मारे छॾिया आहिनि। इहो त हाशिम सुठो कयो। पीर करामत असांजी ज़मीन ते कब्ज़ो कयो वेठो हुयो, असांजे हिस्से जो पाणी खणी रहियो हुयो। हाणे पीर करामत खे एहसास ज़रूर थींदो त हुन असांजी ज़मीन ते कब्ज़ो करे वॾी गलती कई आहे। हाँ फिरदौस बेगम, पीर करामत खे इहो एहसास त ज़रूर थींदो, पर हाणे उहो मार्च करे कोन वेंदो ऐं मूंखे ज़रूर पुलिस तां गिरफ़्तार कराईंदो। वेढ़िया हाशिम ऐं दिलावर आहिनि, गिरफ़्तार तोखे छो कराईंदो? सिधी ॻाल्हि आहे, पीर करामत हाशिम ऐं दिलावर खे त सुञाणे ई कोन थो ऐं हू विढ़िया बि मुंहिंजे लाइ आहिनि। पोइ हाणे छा थींदो? बस मूंखे कुछ ॾींहं रुपोश थियणो पवंदो। मां काॾे वेंदमि? तूं कुछ ॾींहं माइटनि जे घर हली वञ। जीअं पुलिस जो ज़ोर टुटंदो त आउं तोखे वापसि वठी ईंदुसि। पुलिस जो ज़ोर अलाए कॾहिं टुटंदो? फिरदौस बेगम, कुछ ॾींहं त लॻी वेंदा, जेसिताईं आउं पंहिंजी ज़मानत जो बंदोबस्त करियां। तूं हाणे तयार थी, तोखे आउं पंहिंजे माइटनि में छॾे अचां। ठीकु आहे, मां पैकिंग कयां थी। ठीकु आहे फिरदौस बेगम, तेसिताईं तूं पैकिंग कर त आउं उतां मां थी अचां। मां तव्हां जेके माण्हू हुननि मोकिलिया, उन्हनि का जांच जूच कई आहे या ईअं बेलो लताड़ींदा था वञनि? हाँ मुजीब, कर ख़बर। पक थी तो पाण ॾिठा आहिनि या संगत ॾिठा आहिनि? भला संगत सुञाणेनि थी? ठीकु आहे मुजीब, तुंहिंजी वॾी महिरबानी। कंहिंजो फोन हो? बच्चा संगत वारनि जी फोन हुई। संगत हाशिम ऐं दिलावर खे बेले में ॾिठो आहे त पोइ लही पो बेले में। मामा साईं, प्लान त अहिड़ो वठंदुसि, राज ॾिसंदा, पर छा तव्हां सां गॾु न हलंदव छा? रेस बहादुर खान, हाजी शरीफ पाण सां हलंदो, पंहिंजो भला वॾो ॿियो केरु आहे? बहादुर, जेकॾहिं मां तव्हां सां न हलियुसि त इन्हनि हाशिम वारनि खे कीअं ख़बर पवंदी त मां केतिरो शरीफ आहियां? ओए ते रखीस जान जा पुट। पर मामा साईं, हेॾे सारे बेले में असां हाशिम में दिलावर के कीअं ॻोल्हींदासीं? घबराए न बचा, मुंहिंजी पूरी संगत बेले में आहे। इहे त हाशिम ऐं दिलावर आहिनि। जेकॾहिं तुंहिंजी सुई बि उते बेले में विञाइजी वञे हा न, त मुंहिंजी संगत अहिड़ी आहे जो मिंट में ॻोल्हे वठे हा। त पोइ मामा साईं तयारी कयो, मां बि बंगुल वारनि खे फोन करे ॿुधाए थो छॾ। ठीकु आहे बहादुर बचा, तूं भली बंगुल ॾे फोन करे छॾ ऐं तूं बि तयारी पकड़ त हली बेले में बाह ॿारे अचऊं। बाह। दिलावर, मुंहिंजो ख्याल आहे त हितां जेतिरो जल्द थी सघे निकिरणु खपे, छो त पुलिस कंहिं वक़्त बि छापो हणी सघे थी। हाँ शिंबा, तू सही तो चवे। हाणे असांखे हितां खिसकण घुरिजे। हाशिम खान, वहाँ केॾां वेंदो? रेस,
असां जहिड़नि माण्हुनि खे घर जहिड़ी नेमत नसीब में लिखियल कान्हे। असां जहिड़ा माण्हू या त जेल में हूंदा आहिनि या त ॿेले में। इन जो मतलब तो तव्हां ॿेले में रहंदो? रेस रुगो मां ई दिलावर न, पर तव्हांखे बि असां सां गॾु ॿेले में रहणो पवंदो, छो त तव्हांजो नालो पीर करामत एफआईआर में ज़रूर ॾिनो हूंदो। ठीक है, तो पोइ मां भी तव्हां सां ई गॾु रहंदुसि। नरेश, असांजो हिते रहण खतरे खां खाली न आहे, इन करे असां हींअर जो हींअर हितां निकिरंदासीं। पर मां पंहिंजी घरवारी खे अकेलो कोन छॾींदुसि, छो त दुश्मन आस पास ई आहिनि ऐं हू केॾी महिल बि मुंहिंजे घर ते हमलो करे सघनि था। ठीकु आहे रेस, पहिरियां अवां जी घरवारी जो बंदोबस्तु करियूं था, पोइ हितां निकिरी हलंदासीं। त पोइ ठीकु आहे, अवां बि निकिरण जी करियो ऐं आऊं बि निकिरां थो। मामा शरीफ जी संगत जी इतला मुताबिक असां दिलावर ऐं हाशिमारनि जे वेझो पहुचण वारा आहियूं। हाँ बहादुर भाउ, हाणे मंज़िल असांजे वेझो आहे ऐं हिन पूरी जुई मां हाशिम ऐं दिलावर काॾे वेंदा कीअं दिलबर? हा रेस, बंगुल खान जे लाइ असां जान बि ॾींदासीं, तव्हां फिक्र न कयो, तव्हांजो पलांद ज़रूर थींदो। तव्हां रुगो हाशिम ऐं दिलावर खे मेड़े मठ में करे ॾियो, पोइ इन्हनि जी छातियुनि ते गोलियूं मुंहिंजूं हलंदियूं। मां बारूद जी बाहि में इन्हनि जा चेहरा चिचरे छॾींदुसि त जीअं केरु सुञाणे बि न सघे त ये केरु हुआ। झंग जा जानवर, उन्हनि जा हॾ मांस खाई रड़के वेंदा, तॾहिं मुंहिंजो हाउ ठरंदो। रेस, तव्हां छा था सम्झो त ही हथियार असां ईअं खया आहिनि? अॼु हाशिम ऐं दिलावर जा वाजट वॼाईंदासीं। हा बहादुर भाउ, तूं असांजो भाइरनि जहिड़ो सुठो दोस्त आहीं ऐं तोसां असां यारी मथो मथे ते निभाईंदासीं। महिरबानी दोस्तो, हाणे हलो त हलूं मंज़िल जी तरफ़। हा रेस, पर जेके दरिया जे कंतीअ ते हमरा प्यार अथऊं उन्हनि खे छा चऊं? जलाल, तूं वञी उन्हनि खे चओ त हेॾा न अचनि, उहे उते ई चौकस रहनि। ठीकु आहे रेस, मां उन्हनि खे इतला कयां थो।